ब्रेकिंग न्यूज़ है नाज़रीन तव्हां सां शेयर कंदासीं। सुप्रीम कोर्ट प्रैक्टिस एंड प्रोसीजर एक्ट ख़िलाफ़ दरख़्वास्तूं रद्द कई वयूं आहिनि। सुप्रीम कोर्ट प्रैक्टिस एंड प्रोसीजर एक्ट क़ानूनी क़रार ॾिनो वियो आहे। अहम ख़बर आहे अवां सां शेयर कंदासीं। सुप्रीम कोर्ट प्रैक्टिस एंड प्रोसीजर एक्ट ख़िलाफ़ दरख़्वास्तूं रद्द करे छॾियूं आहिनि। सुप्रीम कोर्ट पार्लियामेंट जे कानून साज़ी खे दुरुस्त करार ॾेई छॾियो आहे। अवां खे अपडेट ॾेई रहिया आहियूं। सुप्रीम कोर्ट 5-10 जी अक्सरियत सां फ़ैसिलो ॿुधायो आहे। जस्टिस एजाज़ुल अहसन, जस्टिस मुनीब अख्तर पारां इख़्तिलाफ़ी नोट लिखियो वियो आहे। जस्टिस मुज़ाहिर नक़वी, जस्टिस आयशा मलिक ऐं जस्टिस शाहिद वहीद पारां बि इख़्तिलाफ़ी नोट लिखियो वियो आहे। अवां खे अपडेट ॾेई रहिया आहियूं। सुप्रीम कोर्ट प्रैक्टिस एंड प्रोसीजर एक्ट ख़िलाफ़ दरख़्वास्तूं रद्द करे छॾियूं आहिनि। हिकु भेरो ॿीहर ब्रेकिंग न्यूज़ है अवां सां शेयर कंदासीं। सुप्रीम कोर्ट प्रैक्टिस एंड प्रोसीजर एक्ट ख़िलाफ़ दरख़्वास्तूं रद्द करे छॾियूं आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं। इस्लामाबाद में आवाज़ न्यूज़ जो ब्यूरो चीफ कुर्बान बलोच असां लाइन ते मौजूद है। जी कुर्बान साहब। जी बिल्कुल, सुप्रीम कोर्ट जी फुल बेंच 10 की अक्सरियत राय सां प्रैक्टिस एंड प्रोसीजर एक्ट कानून के कानूनी करार ॾिनो आहे। गुज़िरियल हुकूमती दौर में सुप्रीम चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान जे पाण मुरादो नोटिस जे ऐं बेंच जे क़याम जे हवाले सां अख़्तियारनि बाबति प्रैक्टिस एंड प्रोसीजर एक्ट बिल पार्लियामेंट में मंजूर किया वियो हो, जंहिं ख़िलाफ़ दरख़्वास्तूं सुप्रीम कोर्ट में दाख़िल कयूं हुयूं। सुप्रीम कोर्ट जे फुल कोर्ट माना 15 रुकनी बेंच इन दरख़्वास्तनि जी ॿुधणी कई। अॼु मंझंदि जो उन दरख़्वास्तनि ते फ़ैसिलो महफ़ूज़ कयो वियो हो, जेको हाणे ताज़ो जारी कयो वियो आहे। 5 जे मुक़ाबले में 10 के जजनि उहो दरख़्वास्तूं रद्द करण जे हक़ में फ़ैसिलो ॾिनो आहे ऐं करार ॾिनो आहे त हीउ एक्ट जेको आहे जंहिं पार्लियामेंट जेका तरमीमूं कयूं उहो कानूनी आहिनि। अटॉर्नी जनरल ओस्मान मंसूर जे दलीलनि जी रोशनी में जेको फ़ैसिलो ॾिनो वियो, चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान जस्टिस काज़ी फाइज़ ईद सां फ़ैसिलो पढ़ी ॿुधायो ऐं ॼाणायो आहे त इन में फ़ैसिले जे हवाले सां जेका देरि थी आहे उन ते माज़रत कयूं था। बहरहाल सुप्रीम कोर्ट जेका फुल कोर्ट आहे 10 जजनि जी अक्सरियत राय सां हिन कानून ख़िलाफ़ दरख़्वास्तूं उन जो रद्द करण जो फ़ैसिलो कयो आहे। अहिड़े नमूने सां हिन चीफ जस्टिस ऑफ जेको पाकिस्तान आहे काज़ी फाइज़ सरबराही में सुप्रीम कोर्ट अॼु माना इहो क़ौमी जो पहिरियों फ़ैसिलो जारी करे छॾियो आहे। जी ठीक है कुर्बान, अवां जी वरी महिरबानी अपडेट करण लाइ। जी नाज़रीन, ज़िक्र कयूं पिया सुप्रीम कोर्ट प्रैक्टिस एंड प्रोसीजर एक्ट क़ानूनी क़रार ॾिनो वियो आहे। सुप्रीम कोर्ट प्रैक्टिस एंड प्रोसीजर एक्ट ख़िलाफ़ दरख़्वास्तूं रद्द करे छॾियूं आहिनि। सुप्रीम कोर्ट पार्लियामेंट जे कानून साज़ीअ खे दुरुस्त करार ॾिनो आहे। सुप्रीम कोर्ट 10/5 जी अक्सरियत सां फ़ैसिलो ॿुधायो आहे। जस्टिस एजाज़ुल हसन, जस्टिस मुनीब अख्तर पारां इख़्तिलाफ़ी नोट लिखिया विया। इख़्तिलाफ़ी नोट जस्टिस मुज़ाहिर नक़वी, जस्टिस आयशा मलिक ऐं जस्टिस शाहिद वहीद पारां बि लिखिया विया आहिनि। एक भेरो ॿीहर अवां सां अहम ख़बर शेयर कंदासीं। सुप्रीम कोर्ट प्रैक्टिस एंड प्रोसीजर एक्ट ख़िलाफ़ दरख़्वास्तूं रद्द करे छॾियूं आहिनि। अवां खे अपडेट ॾेई रहिया आहियूं। सुप्रीम कोर्ट पार्लियामेंट जी कानून साज़ी खे दुरुस्त करार ॾेई छॾियो आहे। सुप्रीम कोर्ट 5-10 जी अक्सरियत सां फ़ैसिलो ॿुधायो आहे। जस्टिस एजाज़ुल अहसन, जस्टिस मुनीब अख्तर पारां इख़्तिलाफ़ी नोट लिखियो वियो आहे। अवां खे अपडेट ॾेई रहिया आहियूं। अहम ख़बर आहे सुप्रीम कोर्ट प्रैक्टिस एंड प्रोसीजर एक्ट ख़िलाफ़ दरख़्वास्तूं रद्द करे छॾियूं आहिनि। जी नाज़रीन, पूरी क़ौम जूं अखियूं खुतल हुयूं सुप्रीम कोर्ट ॾांहुं ऐं सुप्रीम कोर्ट जी सिधी नशरिया ज़रिए ॿुधणी हलाई वई। सुप्रीम कोर्ट प्रैक्टिस एंड प्रोसीजर एक्ट बाबति अॼु मंझंदि जो फ़ैसिलो महफ़ूज़ कयो हो, जेको हिन वक़्तु ॿुधायो वियो आहे। सुप्रीम कोर्ट 10/5 जी अक्सरियत सां फ़ैसिलो ॿुधायो आहे। जस्टिस एजाज़ुल हसन, जस्टिस मुनीब अख्तर पारां इख़्तिलाफ़ी नोट बि लिखिया विया। सुप्रीम कोर्ट पार्लियामेंट जे कानून साज़ीअ खे दुरुस्त करार ॾेई छॾियो आहे। हिकु भेरो ॿीहर अवां सां आगाह कयूं पिया। सुप्रीम कोर्ट पार्लियामेंट जे कानून साज़ीअ खे दुरुस्त करार ॾेई छॾियो आहे। सुप्रीम कोर्ट प्रैक्टिस एंड प्रोसीजर एक्ट ख़िलाफ़ दरख़्वास्तूं रद्द करे छॾियूं आहिनि। नाज़रीन, ख़ासि तौर ते जेको पाण मुरादो नोटिस वारो मामिलो हुआ, उन समेत जेके चीफ जस्टिस जा अख़्तियार हुआ, उन जे हवाले सां बि ही तमामु घणी रहनुमाई कंदड़ एक्ट आहे। असां हिन वक़्तु राब्तो कयो आहे सीनियर कानूनदान आहिनि दर्जे निगारनि शोआब मोस्तो साहब। शोआब साहब, अस्सलाम वालेकुम। जी वालेकुम सलाम।
शोहब साहब, अॼु सुप्रीम कोर्ट प्रैक्टिस एंड प्रोसीजर एक्ट खे क़ानूनी करार ॾिनो वियो आहे ऐं सुप्रीम कोर्ट पार्लियामेंट जी कानून साज़ीअ खे बि दुरुस्त करार ॾेई छॾियो आहे। कीअं था ॾिसो अव्हां जो के फ़ैसिले खे? ॾिसो, हाणे मां त हिन में ॾाढो ख़ुशि आहियां। हिकिड़ी बुनियादी तब्दीली आई आहे सुप्रीम कोर्ट में। पहिरियों दफ़ो शायदि तारीख़ में चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान जेके हुन जा पंहिंजा अख़्तियार हुया उहे सरेंडर कया आहिनि ऐं इन सां गॾोगॾु जेको सुओ मोटो जे तहत जेके फ़ैसिला थींदा हुया उन्हनि में पहिरियों अपील न हुई, हाणे अपील जो हक़ बि मिली वियो ऐं इन सां गॾोगॾु घटि में घटि जेको मजमूई तौर ते तासुर पैदा थियो आहे त हाणे सुप्रीम कोर्ट जेका मौजूदा क़यादत आहे सुप्रीम कोर्ट जी उहा बिल्कुलु चाहे थी त अदालती निज़ाम बहितर थिए। जेके पुराणा जेके फरसूदा क़िस्म जा जेके प्रोसीजर्स हुया, तौर तरीक़ा हुया ऐं जेका जीअं चयो वेंदो हुयो त जेका डिक्टेटरशिप पैदा थी वई हुई, चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान पंहिंजी मर्ज़ीअ सां बेंचिस ठाहींदो हुयो ऐं पंहिंजी मर्ज़ीअ जे जजनि खे मुक़ररु करे फ़ैसिला कराईंदो हुयो ऐं केस काफ़ी वक़्त ताईं लॻंदा ई न हुया। सो हाणे उहो जेको हिकिड़ो अंदरूनी जेको रिफॉर्म जी जेका हिकिड़ी काफ़ी अरसे खां असां डिमांड कंदा हुयासीं उहो प्रोसेस बहरहाल शुरू थियो आहे। इन सां गॾोगॾु जेका ॿी ख़ुशाइनि ॻाल्हि आहे त पार्लियामेंट खे इज़त बख़्शी वई आहे। पार्लियामेंट जो जेको कानून साज़ीअ जो हक़ आहे उनखे तस्लीम कयो वियो आहे ऐं पार्लियामेंट ऐं अदालतुनि जे विच में जेको आइन जो ॾिनल जेको हिकिड़ो सेपरेशन आहे, जेका पार्टीशन आहे उनखे बि एक्सेप्ट कयो वियो आहे। त मां सम्झां थो त हिकिड़ी तमामु सुठी शुरूआत थी आहे ऐं हिन फ़ैसिले में छाकाणि त 10 जज साहब हिकु तरफ़ आहिनि ऐं 5 जज साहब ॿिए तरफ़ आहिनि ऐं इहो इतफ़ाक़ आहे त 5 जा 5 ई जज साहब सवाइ हिकिड़े जे, उहो बि आहे त पंजाब जो पर उहो कराची खां वियो आहे, सभई जा सभई जज जेके आहिनि उहे लाहौर जा आहिनि ऐं तारीख़ी तौर ते हमेशह लाहौर जेको आहे उन हमेशह प्रो एस्टेब्लिशमेंट फ़ैसिला कया आहिनि। अॼु बि उहा तारीख़ दोहराई वई आहे पर असांखे ख़ुशी आहे त हुन में ॿिया बि अहिड़ा जज हुया जेके पंजाब जा आहिनि, उन्हनि जेको आहे सो हिन फ़ैसिले खे हिन घणाईअ वारे फ़ैसिले सां बीठा आहिनि ऐं हिकिड़ी सुठी सिहतमंद क़िस्म जी पुरुमीद जेको आहे सो इब्तिदा थी आहे जस्टिस काज़ी फ़ैज़ी साहब जे अचण सां ऐं असां उमेद था कयूं त इहो सिलसिलो हाणे अॻिते वधंदो ऐं जॾहिं ख़ुदि चीफ जस्टिस पंहिंजा पावर्स जेके आहिनि उहे सरेंडर करणु ऐं उहे ख़ुदि मुख़्तियारी जेको आहे सो छॾण लाइ तयारु थी वियो आहे त हिन जो मतिलबु इहो आहे त इन जो हाणे असरु जेको आहे ॿियनि अदालतुनि ते बि पवणु घुरिजे। जेके हाई कोर्ट जा चीफ जस्टिस आहिनि उन्हनि खे बि हाणे ज़ाहिर आहे अहिड़े क़िस्म जो रवैयो अख़्तियार करणो पवंदो ऐं बेंचिस ठाहिण में या अहिड़े क़िस्म जा जेके मसइला हुया उन में असांखे हाणे हाई कोर्ट्स में बि उमेदु आहे त अहिड़े क़िस्म जो जेको रिफॉर्म नज़र ईंदो ऐं मक़सदु जेको हूंदो सभिनी जज साहबनि जो उहो हिकिड़ो ई हूंदो त अवाम खे सस्तो ऐं जल्दी इंसाफ़ फ़राहम कजे। बाक़ी इन में ज़ाहिर आहे कुझु अहिड़ा नवां जेको आहे सो मामला बि साम्हूं आया आहिनि जंहिंमें पहिरियों दफ़ो आइन में तरमीम करण खां बग़ैर आइन जे अंदरि अण सिधी तरह या सिधी तरह अपील जो हक़ ॾिनो वियो आहे सिंपल लेजिस्लेशन ज़रिए। इहा बि हिकिड़ी तमामु वॾी मां सम्झां थो त हिकिड़ी तब्दीली आहे या कानून में हिकिड़ी वसत पैदा थी आहे। सो यकीनन इहो फ़ैसिलो तारीख़ साज़ फ़ैसिलो आहे। फुल कोर्ट इहो फ़ैसिलो कयो आहे, जेतिरा बि जज मौजूदु आहिनि सभिनी मिली फ़ैसिलो कयो आहे। अच्छा शहाब साहब, इहो ॿुधाइजो त इन फ़ैसिले सां अदालती निज़ाम ते कहिड़ा असर पवंदा? ॾिसो, जीअं मूं पे गुज़ारिश कई त अदालती निज़ाम छाकाणि त सुप्रीम कोर्ट जेका आहे उहा सभ खां वॾी उहिदे जे लिहाज़ खां रुतबे जे लिहाज़ खां
ऐं कानून जी तशरीह में आख़िरी कोर्ट सम्झी वेंदी आहे। तंहिंजे करे जॾहिं उते हिकिड़ो बहितर जेको हिकिड़ो ईअं खणी चओ त कानून लागू थियो आहे ऐं सुप्रीम कोर्ट में जॾहिं चीफ जस्टिस जे वटि जेके पावर हूंदा हुया उहे हाणे उन्हनि खे तहलील कयो वियो आहे, उन्हनि खे जेको आहे सो विरायो वियो आहे 3 सीनियर जजिस जे विच में। माना हाणे पहिरियों चीफ जस्टिस हूंदो हुयो जेको सभु फैसला कंदो हुयो, हाणे उहा हिकिड़ी कमेटी कंदी। इन सां हिकिड़ी जमहूरियत वारो जेको हिकिड़ो तासुर आहे, जमहूरियत वारो जेको हिकिड़ो जेको मुतालबो हुयो असांजो त कोर्टनि जे अंदरि बि जमहूरियत हुजणु घुरिजे ऐं सिर्फ़ु हिकिड़ो फ़र्द वाहिद जेको आहे सो पूरी कोर्ट खे या पूरी जुडिशरीअ खे जेको आहे सो पंहिंजी मर्ज़ीअ जे मुताबिक़ न हलाए। ऐं जॾहिं ज़ाहिर आहे इहो पावर जी विर्छ थींदी त इन सां जेके ताक़तवर धुरियूं आहिनि उन्हनि खे बि कंट्रोल करण में ॾुखियाई थींदी। सो मां सम्झां थो त इन जो अल्टीमेटली असरु जेको आहे उहो हेठि ताईं असांखे नज़र अचणु घुरिजे ऐं ईंदो। ऐं छो त तव्हां इन सॼे अरसे में जेतिरियूं प्रोसीडिंग्स थियूं आहिनि तव्हां ॿुधो हूंदो त चीफ जस्टिस साहिबु घड़ी घड़ी चवे पियो त असांजो मक़सदु जेको आहे उहो आम माण्हूअ खे सस्तो ऐं जेको आहे सो जल्दी वारो जेको आहे सो इंसाफ़ ॾियणु आहे। असांजो मक़सदु जेको आहे माण्हुनि ताईं माण्हुनि जा जेके बुनियादी हक़ आहिनि उन्हनि जो तहफ़ुज़ करणु आहे। सो हाणे जॾहिं अहिड़े क़िस्म जी शुरूआति थींदी जंहिंमें आइन जे मुताबिक़ असांजूं अदालतूं पार्लियामेंट खे इज़त ॾींदियूं, उनजे वकार खे बहाल रखंदियूं ऐं असांजी पार्लियामेंट खे बि मूंखे उमेदु आहे त हाणे असांजे अदालतुनि खे इज़त ऐं वकार ॾियणु घुरिजे। जेसिताईं इहे सभई इदारा हिक ॿिए जे इज़त ऐं एतिराम सां गॾोगॾु हिक ॿिए खे मज़बूत करण लाइ ईमानदारीअ सां जेको आहे सो अमल न कंदा, मां नथो सम्झां त असांजे मुल्क में जमहूरियत या इंसाफ़ जी हुकुमरानी क़ाइमु थी सघंदी। जेकॾहिं अदालतूं सिर्फ़ु पाण खे मज़बूत करण लाइ ॿियनि इदारनि खे ॿियनि ऑर्गन्स खे कमज़ोर कंदियूं त उन सां अदालतूं बि कमज़ोर थींदियूं। साॻे तरीक़े सां जेकॾहिं पार्लियामेंट ऐं या एग्ज़ेक्टिव जेकॾहिं अदालतुनि खे कमज़ोर करण जी कोशिशि कंदो त लामहाला उनजो असरु जेको आहे सो उन्हनि अदालतुनि ऐं उन्हनि इदारनि ते पवंदो ऐं उहे जनरली जेको हिकिड़ो ओवरऑल इन टकराव जो जेको असांखे नुक़सानु थींदो उहो इहो थींदो त जमहूरियत जेको आहे सो कमज़ोर थी वेंदी, जेका हिन वक़्त ताईं थींदी रही आहे। जॾहिं बि इहे इदारा पाण में विढ़िया आहिनि, जॾहिं बि टकराव पैदा थियो आहे त असां ॾिठो आहे त जमहूरियत जेको आहे सो कमज़ोर थी आहे। सही। अच्छा शौक़ साहब, जीअं पाण ॻाल्हि कयूं पिया इहो जेको मामिलो आहे, इहो मौज़ू आहे, इहो बहस हेठि रहंदो आहे त पाकिस्तान में मुल्क अंदरि जेको इंसाफ़ आहे उहो तकिड़ो कोन थो मिले, ॿियो सस्तो नथो मिले। हिकिड़ो वॾो चैलेंज आहे इहो पाकिस्तान जे लाइ। इन जे करे जेके राजूनी मामला आहिनि ऐं राजूनी निबेरा थियणु ॼण त माण्हू उनखे वधीक अवलियत ॾींदा आहिनि बनिस्बत अदालती निज़ाम जे। अवां छा था सम्झो त हीउ जेको चीफ जस्टिस साहिबु फ़ैसिलो कयो आहे या जेको हू जज़्बो रखे थो, जंहिं जज़्बे सां हू हले पियो, त छा ही इन इमारत जी पीढ़े जो पथर आहे, पहिरियों स्टेप आहे, इनखे इहो असां तसवुरु करे सघूं था त ईंदड़ कुझु सालनि में कुझु वक़्त में इहा शइ ज़रूरु थींदी, या इन शइ जी उमेदु ज़ाहिर करे सघिजे थी त ईंदड़ कुझु वक़्त में पाकिस्तान में बि तकिड़ो ऐं सस्तो इंसाफ़ माण्हुनि खे मिलंदो? असांजी जेका तारीख़ आहे, अदालती तारीख़ आहे, उन में असां कॾहिं बि न ॾिठो आहे त को चीफ जस्टिस पंहिंजा अख़्तियार जेको आहे सो उहे वॉलंटरीली उन्हनि खां दस्तबरदार थिए। तंहिंजे करे हे जेको चीफ जस्टिस आयो आहे इन हिकिड़ो तमामु इनकलाबी क़दम खयो आहे। हिन पंहिंजा जेके पावर हुया उहे हिन बिल्कुलु सरेंडर कया आहिनि ऐं हिन बजाए कंहिं फ़र्द वाहिद जे ताक़त जे हिन इज्तिमाही ताक़त खे जेको आहे सो अहमियत ॾिनी आहे। हाणे इहो हिकिड़ो वॾो मां सम्झां थो त हिकिड़ो रिफॉर्म चओ या हिकिड़ो इनकलाब चओ जेको असांजे जुडिशरीअ जे लीडरशिप में असां ॾिसूं था। इन सां गॾोगॾु जेको अल्टीमेटली असां ॾिसंदासीं जेको अॻिते हली जॾहिं हर जज जेको आहे पंहिंजो इन कानून ठाहिण खां पोइ जॾहिं इहो हर जज जेको आहे आज़ादाना तौर ते
फ़ैसिला कंदो ऐं उन में चीफ जस्टिस जी का इंटरफेरेंस न हूंदी ऐं सिर्फ़ु मक़सदु हूंदो त जेको जल्दी थी सघे माण्हुनि खे इंसाफ़ ॾिजे त इन सां इज्तिमाही तौर ते मां सम्झां थो त बहितरी ईंदी। बाक़ी टाइम लॻंदो ऐं छाकाणि त मुल्क में जेको इज्तिमाही तौर ते जेको असां वटि रिश्तो आहे हिन वक़्तु उहो कमज़ोर आहे। असांजी जेको पार्लियामेंट्री निज़ाम जेको आहे उहो कमज़ोर आहे। असांजी सियासी लीडरशिप जेका आहे उहा विढ़ियल आहे पाण में, उन्हनि जो टकराव थो हले ऐं इन सां गॾोगॾु मां सम्झां थो त जेको इस्टेब्लिशमेंट जो जेको ग़लबो आहे अञा ताईं काफ़ी हद ताईं असां ॾिसूं था। इन करे हिन वक़्तु सिर्फ़ु सुप्रीम कोर्ट ई वाहिद इदारो असांखे नज़र थो अचे जेको जमहूरी ऐं जेको आइनी निज़ाम आहे उनखे मज़बूत करण लाइ ॿाहिरि निकितो आहे। सो हाणे ॾिसजे त जेके सियासी असांजूं लीडरशिप्स आहिनि, जेके सियासी असांजा जेका क़यादत आहे, छा उहा सुप्रीम कोर्ट सां गॾु बीहे थी या उहा जेको आहे वरी सुप्रीम कोर्ट जी जंघां कढण जे चकर में आहे। छाकाणि त करप्शन जा मारड़ जेके असांजा सियासी लीडर आहिनि इन्हनि खे हमेशह ब्लैकमेल थींदा आहिनि, इन्हनि खे ब्लैकमेल कयो वेंदो आहे। सो हाणे ॾिसूं त हिन फ़ैसिले खां पोइ छा जेको इहो सिलसिलो शुरू थियो आहे जंहिंमें असांजूं अदालतूं जेके आहिनि सो हाणे कोशिशि थियूं कनि त आइन ऐं कानून मुताबिक़ जेको आहे सो असांजा इदारा हलनि, छा उन्हनि खे इन कोशिशुनि में सियासी जेके क़यादत आहे छा उहा मदद करे थी या उहा एस्टेब्लिशमेंट सां मिली वरी जेको आहे सो असांजे कोर्टुनि जूं जंघां थी कटे। ठीकु आहे, वरी महिरबानी शोआब साहब, तव्हां पंहिंजी राय ऐं पंहिंजो तबसरो ॾिनो। नाज़रीन, अव्हांखे आगाह कयूं पिया सुप्रीम कोर्ट प्रैक्टिस एंड प्रोसीजर एक्ट ख़िलाफ़ दरख़्वास्तूं रद्द करे छॾियूं आहिनि। सुप्रीम कोर्ट पार्लियामेंट जे क़ानून साज़ीअ खे दुरुस्त क़रार ॾेई सुप्रीम कोर्ट प्रैक्टिस एंड प्रोसीजर एक्ट क़ानूनी क़रार ॾिनो वियो आहे।